उन दौर जाहिलियत जो हिकड़ो ज़मानो याद थो अचे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई रोई बेहोश थी वेंदो हा। महबूब पुछो उहो कहिड़ो आहे? अर्ज़ कई महबूबा जॾहिं इन सफ़र ते निकतुम पोयां अल्लाह मूंखे न्याणी ॾिनी। छा ॾिनी? अल्लाह जे ज़ात मूंखे न्याणी ॾिनी। हुन जे माउ खे ख़बर हुई असां वटि न्याणी आइब हुई। उन पंहिंजे न्याणीअ खे मुंहिंजे अचण खां अॻु में मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं सेखारियूं, सुहिणा सुहिणा लफ़्ज़ सेखारिया। हुन जे अंदर में मुंहिंजो प्यार पैदा कयईं, हुन जे ॿोलीअ खे मिठड़ो बनायईं। छो त माउ हुई, उन माउ जे हैसियत में चाहियो पे त मुंहिंजो हलाली मुड़सड़ो जॾहिं अचे त मुंहिंजी न्याणी चुतोते वांगुरु मिठड़ियूं मिठड़ियूं ॿोलियूं ॿोले। मन मुंहिंजो मुड़सु हिन खे ज़बह न करे, मन मुंहिंजो मुड़सु हिन खे ज़िंदह जलाए न छॾे। मुंहिंजा महबूब आका, मां जीअं घर में पहुतसि उहा न्याणी मूंखे भाकुरड़ो पाए, मूंखे गलनि ते चुमियूं ॾे, हूअ मुंहिंजे करीब अचे, मूंखे उन खां नफ़रत पई लॻे। न्याणी बि मुंहिंजी हुई, खून बि मुंहिंजो हुयो, अबो बि मां हुयो सास। या रसूल अल्लाह, मगर न्याणी मूंसां प्यार करे मां ठूटियूं हणी नफ़रत कयां। जेॾी महिल न्याणी करीब थियो न जे माउ खे दड़का ॾिया, हिकिड़ो नाग ॼणियो अथई, वरी कहिड़ियूं पिरोलियूं पढ़ायूं अथई। मुंहिंजा महबूब ईअं ज़िंदगी जो हिसो गुज़रंदो रहियो, न्याणीअ जो प्यार वधंदो रहियो। मूंखां बर्दाश्त न थियो। दोस्त ताना ॾींदा, मिहणा ॾींदा त धीउ वारो थियो आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी घरवारी काॾे कम सां गे वई, न्याणीअ खे तयार कयो, मो बचड़ी हल त हलूं, तोखे बाज़ार घुमाए थो अचां। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन न्याणीअ खे पाण सां गॾु खयुमि, सॼी वाट कचहरियूं कंदो पियो अचां। जॾहिं मैदान में अहिड़े में पहुतुसि जिथे कोई बि न हुयो, मुंहिंजा महबूब आका मां खॾड़ी खोटण शुरू कई। मुंहिंजी न्याणी हर हर मूं ॾे निहारे, पाणीअ जो ढुकड़ो कढी ॾे, बाबा जानी पाणी पी, तोखे पघर निकतो आ। या रसूल अल्लाह, हो मूंखे पाणी ॾे, पाणी पियां बि सही, पर गुस्से में उन खे वरी उछलाए गिलास हणा। मां कोडर वहाए थकजी पवां, ॿाहिरि निकिरां त न्याणी मुंहिंजो पघरड़ो उघे। मुंहिंजा महबूब हूअ प्यार करे, मां नफ़रत कयां। बिल आख़िर खॾ खणी तयार कयमि, ॿाहिरि निकतुसि त मुंहिंजी नंढड़ी मुंहिंजा गल उघण लॻी, मुंहिंजी मिठड़ी उघण लॻी, मुंहिंजे पेरनि खे पंहिंजे मुंहं सां चुमण लॻी। महबूब पोइ बि मूंखे अहसास न थियो। उन न्याणीअ खे खणी करे उन खॾ में उछलायुमि। जेॾी महिल उछलायुमि त निहारे चवे थी, ओ मुंहिंजा दिलबर बाबा, ओ मुंहिंजा सुहिणा बाबा, छा मां तुंहिंजी न्याणी न आहियां? न्याणी त आहीं बाबा, पोइ मूंखे खॾ में छो छिलायो अथई? मां त तोसां प्यार थी कयां, मां त सालनि खां तोखे यादि पई कयां, मां त सालनि खां तुंहिंजे लाइ सिक में पई सिकां। बाबा तो त शहर जो वाइदो कयो, अॼु मूंखे तूं खॾ में छो थो छिलाई? या रसूल अल्लाह, मूंखे कोई एहसास न पियो थिए। उन न्याणीअ ज़िंदह जे मथां मिटी विझण शुरू कयमि। जॾहिं न्याणी अधु मिटीअ में बंदि थी वई,